सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जी मटियारी में बरसात जो सिलसिलो जारी है। बरसात शहर के बोड़े छॾियो है, जंहिं आम ज़िंदगी मफलूज बणियल है। वीडियो लिंक में मौजूद है अब्दुल गफूर मल्हा। जी अब्दुल गफूर। जी बिल्कुल आगे पूरी सिंध जी मटियारी ज़िले में भी 1.5 महीने का अरसे का बरसात जो सिलसिलो जारी है। यो आगे मटियारी जा मुख्तलिफ़ शहर जिनमें हाला, सैदाबाद, भिटशा, खंडू, भाऊखान, पठान या जो नंढा वॾा शहर उन्हनि में जो बरसात जो पानी हेठि आहिनि। इहो आगे ॿुधाईंदा मटियारी जी ॻाल्हि कजे त मटियारी के ऑफिसूं आहिनि या जेके ॿियूं ख़ानगी ऑफिसूं आहिनि उहे बरसात जे पानी हेठि आहिनि। ऐं ॻाल्हि कजे त मटियारी शहर जी, मटियारी शहर में डॉक्टर कॉलोनी आहे या खुनाणी आहे या बाकरपोटा महल आहे। हिन वक़्त असां मौजूदु आहियूं मटियारी जे शेख महल में, जेको शेख महल जो पूरो ॻोठ जेको थो पाणी हेठि आहे। ऐं पाणी हेठि करे हिते जा इलाइक़े जा माण्हू आहिनि या हिन ॻोठ जा माण्हू आहिनि से लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। ॿिए तरफ़ इहो खां ॿुधायां त मटियारी ज़िले में बरसात जे करे 2 माण्हू फोत थी विया आहिनि, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं जेके जानवर जेके केतिरा ई मरी विया आहिनि। इहो बि तव्हांखे ॿुधायां ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हीअ जेके बरसात जे पाणी हेठि माण्हू आहिनि इन्हनि जे का बि वार न कई वई आहे। इहे बेयारो मददगार वेठल आहिनि। जी।